जबल तू इहो तो सोची न त इन दुश्मनी मां फ़ाइदो कीअं वठिजे। मोर तोखे इहा ख़बर कीअं पई त मां इहो ई थो सोचां? जबल मां ॿार न आहियां भाउ। मां नथो चाहियां त कंहिंजो खून करे रत वहाए नाज़ा खे हितां वठी वञा। इज़त सां हू छॾींदा कोन जबल। पोइ पंहिंजो पाण में विढ़ी मरंदा। जबल रुस्तम में एतिरो दम आहे जो हू पलांद कंदो? मोर पंहिंजनि जा घाव बुज़दिल इंसान खे बि हथियार खणण ते मजबूर कंदा आहिनि ऐं रुस्तम पलांद ज़रूर कंदो। खुदा करे त इन पलांद में वलीदाद मरी पए त दुश्मनीअ जी जड़ ई ख़तम थी पवंदी। सावण वेचारे जो त वेड़ो ई वीरान थी वियो। जवान भाउ पीरीअ जो सहारो। तोबा मुंहिंजा मालिक तोबा ज़ारी। शुक्र थियो भागन भरी जो रबू बची वियो, न त हिक घर मां ॿ जनाज़ा निकिरंदा, असुली कोहराम मची वञे हा। हाणे रबूअ जी तबियत कीअं? बस बची वियो। हलण फिरण जहिड़ो न आहे, बाक़ी खतरे खां ॿाहिरि आहे। ॿ मुड़स मारे विधा अथऊं, पर पुलिस हिननि खे कुझु बि कोन्हे कयो। ॿुधण में आयो आहे त पुलिस आई मौलादाद खे रुगो पाण सां गॾु वठी हली वई। भागन भरी कानून काथे आ? पुलिस खे खपनि पैसा। वलीदाद सूबेदार जे मुंह में नोट हया हूंदा। ख़बर फ़कीर इहो त ज़ुल्म आहे। जेकॾहिं कानून जूं अखियूं ईअं पूरियल हूंदियूं त पोइ इहो खून ख़राबो त बंदि कोन थींदो। ज़ुल्म त लॻो पियो आहे, चइनी तरफ़नि खां बाहि ॿरी पई आहे। जेकॾहिं इहे ज़ुल्म ऐं ॾोह न थियनि त पोइ पुलिस पंहिंजो पेट किथां भरींदी? अलाह पुॼंदो न मुअन खे अलाह पुॼंदो। पर ॿुध त अॼु तॾो ख़तमु कयूं। हा, अॼु तॾो ख़तमु कयूं। बाक़ी सावण वीचारे जो हाल कोन्हे, वते तो थेड़ खाईंदो। अञा थेड़ न खाईंदो? ख़बर फ़कीर जवान भाउ हुसि, असांजो ई ॿुधण सां हियां थो ॾके पियो त हुन जो कीअं न हाल इहो थियो हूंदो। तोबह जी जाइ हुई भागन भरी, तोबह जी जाइ हुई, हर अख आली हुई। तोबह मुंहिंजा मौला तोबह, तोबह ज़ारी, अहिड़ा ॾींहं दुश्मन खे बि न ॾेखार। रुस्तम पुट तू भली आणी घर हल, मां शहर थो वञा। अस्पताल वञी डॉक्टरनि खां पुछा करे चा त रबुअ खे कॾहिं था इजाज़त ॾियनि। ठीक है चाचा।
पर थाने ते भी जरूर चक्कर हणजो। पुलिस खामोश वेठी आहे, कुछ भी कोन था कन। पुट सूबेदार जो पेट वलीदा त भरे छड़ियो हुंदो। ओए छा था चा? कातिल ईअं आज़ाद वतन घुमंदा असांजे अखियुनि जे अॻियां, ऐं असां ख़ामोश तमाशाउनि जीअं उन्हनि खे ॾिसंदा रहूं। पुट मूं सब सोचे छड़ियो आहे, सब सोचे छड़ियो आहे। वल्लूअ वारनि खे ईअं आज़ाद घुमण कोन ॾींदासीं। तूं को फिक्र न कर। मूंखे नथो लॻे चाचा, मूंखे नथो लॻे त पुलिस कुछ कंदी। हाणे जेको कुछ भी करणो आहे न, मां दुश्मन वेढ़ाए वीरान करे छॾींदियूं आहिनि। तूं इहो न सोच त सिर्फ़ हुननि जो घर बर्बाद थियो आहे। हाणे सुख सां असां बि कोन वेही सघंदासीं। हाँ समझा थी, तू तो चाही इहो थी त घर मां निकरूं दर पदर थियूं। केर चाहींदो त हू पंहिंजो घर ऐं तड़ छॾे। परदेस जा जेके धिका आहिनि न, उन्हनि खां तव्हां वाक़िफ़ न आहियो। मूंखां पुछो त छा गुज़रंदी आहे दिलि मथां जॾहिं परदेस ते ॾुख मिलनि। ख़ुदा अहिड़ो ॾींहुं न आणींदो तव्हांजे लाइ। इहा सोच जेकॾहिं हिन खे हुजे हा न त अदा खे पूजियूं ॾेई ॾेई हिन हंध ते न पुॼाए हा। छोरी तुंहिंजो मक़सदु छा आहे? हाँ तुंहिंजो मक़सदु आहे त इहे खून मूं कराया आहिनि त ॿियो कंहिं कराया आहिनि? राति ॾींहुं अदा जा कन भरे भरे लठनि कुहाड़नि खां पोइ हुननि खे बंदूकूं खणाए छॾे। तोखे चयो कंहिं हो त मर्दनि जे अॻियां ॻाल्हि मां ॻाल्हियूं ठाहे पेश कर? तुंहिंजी त मर्ज़ी आहे, ऐं पंहिंजा कन वात अखियूं बंदि करे वेही रहां, ईअं न? भादे थोरो सोच। जेको वाक़ियो अदा पीरल सां पेश आयो, उहो ई वाक़ियो अदा वॾे सां बि पेश अची सघे पियो। त पोइ छा थियो? न तूं हिन दर जी रही आहे न हुन दर जी। भादे इन जे करे चवां थी त कुझु ख़ुदा ख़ुदा कर त असांजे मथां मुसीबत टरे। अल्लाह न करे जो इहो ॾींहुं असां ते अचे, रब साईं माफ़ी ॾींदो। अहिड़ी वाई न कढंदी कर। हा मूं तोखे इन लाइ घुरायो आहे वलीदाद त सूबेदार ते ज़ोर पइजी वियो आहे। इन करे तव्हांखे कुझु ॾींहं पासीरो रहणो पवंदो। जेकॾहिं मूंखे घर खां बेघर थियणो हो त पोइ मूं सूबेदार खे पैसा छो खाराया रेस? इन में सूबेदार जो को बि ॾोह कोन्हे। सावण वञी DSP वटि पहुतो आहे ऐं चयो अथसि त जे गिरफ़्तारियूं न थियूं त हू ॿार बच्चा वठी भलो साईं खणी वञी कोर्ट जे दर अॻियां वेही रहंदो। माना त मूं जेके सूबेदार खे पैसा खाराया उहे मुंहिंजा पैसा पाणी थी विया? तुंहिंजा पैसा पाणी न आहिनि थिया वली। जे सूबेदार सचो न हुजे हा त फोन करे अॻ में न ॿुधाया। सूबेदार सचाई कई आहे। सुभाणे छापो हणंदो। तव्हां वञी पंहिंजी होशियारी कयो। रेस मां त कुझु ॾींहं घर खां ॿाहिरि रही सघां थो, पर ॿार
नई नंगन में हथ विझंदा ऐं नई माल काहींदा। इन खां तूं बेफिक्र रह वली। सिर्फ कुछ ॾींहं पंहिंजे भाउ खे वठी गुम थी वञ वली। सूबेदार खे फॉर्मेलिटीज़ पूरियूं कर ॾे, कुछ तओ न रहे। मूं इहो सोचो ई न हो रेसे त सावण मूंखे एतिरो रत कंदो। जेकॾहिं मूंखे इहा पहिरियां ख़बर हुजे हा न त पहिरीं गोली उनखे ठोकियां हा, पर हाणे बि कोन छॾींदोमांसि। वली वली होश न विझाए होश। तूं पंहिंजो प्लान करे चुको आहीं। हिक मुड़ुस जे बदिले ॿ मुड़ुस मारे चुको आहीं। ॿ वरी किथे रेस? उन्हनि जो बि त हिकु ई मोह आहे। तव्हां पंहिंजे हिसाब सां मारे चुका हो। रेस ठीकु आहे, असां कुझु ॾींहं पासो कयूं था, पर घणो वक़्तु ॿाहिरि रही कोन सघंदासीं। तंहिं करे सूबेदार जे मथां ज़ोर रखियूं अचिजांइ। मां पंहिंजे तरफ़ खां कोशिशि कंदो रहंदुसि। तूं परेशान न थी। जीअं ई माहौल ठरियो मां तोखे ॿुधाईंदुसि। ठीकु आहे रेस। चाचा को दर खड़काई, किथां को दिलासो मिलियो या हुननि खे कुझु बि कोन थींदो? मुस्तमा, तूं जल्द उन वलीअ खे लॉकअप जे पोयां ॾिसंदे। अदा ही वक़्तु त नाहे चवण जो, पर मां वरी बि तव्हांखे चवंदसि त ठा करे वठो। अमा तुझो दिमाग़ ख़राब त नाहे थियो? पापा साईं जो अञा कफन बि मेरो नाहे थियो ऐं सौट अस्पताल में दाख़िल पियो आहे। असां ठा कयूं? न अमा न, मां पलांद कंदुसि, पलांद। मां मरंदुसि या मारींदुसि। मुस्तमा, तुझी मां बिल्कुल सही थी चवे त पंहिंजनि जे विछोड़े जो दर्द छा थींदो आहे। तू मूंखां पुछ। जी जोड़े तो विझे या डारे तो विझे, कालो को ॾींहुं हुयो। जोधा हिन आगुर ते वेठल हो। रुस्तम लगे मां किथे ॻोल्हिया। वञण जो वक़्तु त मुंहिंजो हो। यार मूंखे छोरो छिनू करे हलियो वियो। हाणे दर्द जो विछोड़ो मूंखे बि नींदो। संभाल चाचा, संभाल पाण खे। हू सिर्फ रुगो तुंहिंजो भाउ न हुयो, पर मुंहिंजो बि पीउ हुयो। छा हिन दिलि मां हुनजी यादि निकिरंदी? तॾहिं त चवां थी दुश्मनी जानियूं वठंदी आहे। बलांद करण सां छा मिलंदो? छा जोगी वरी मोटी ईंदो?
ठाह कंदासी भाॼई ठाह कंदासी पर पहिरियों ई इन्हें बल्लूअ खे सोढ़ो कयां। जेकॾहिं जल्दबाज़ी कईसीं न त मुड़स बि असांजा मोल आहिनि ऐं मन मानी बि हुननि जी हलंदी। जॾहिं बल्लूअ खे सोढ़ो कयुमि त पोइ हू पाण ई ठाह ते आमादा थींदो ऐं पोइ ई ॻाल्हियूं थींदियूं। अम्मा खे छॾ चाचा, अम्मा खे छॾ। कोन कंदासीं असां ठाह जेसिताईं मां बाबा जो पलांत न कंदुसि कोन कंदासीं ठाह। पुटहू नांग आहिनि नांग ऐं तूं अकेलो आहीं। तूं हुननि सां किथे थो पुॼी सघीं? तोखे उहो वक़्तु ॿुधाईंदो त मां अकेलो उन्हनि नांगनि जूं मुंडियूं कीअं थो चिथियां। बली पुलिस के एॾो ज़ोर थी वियो आहे छा जो घर छॾण ते मजबूर थी विया आहे? ज़ोर त न आहे वॾो, पर ख़्याल करणु लाज़मी आहे। जेसिताईं भली सावण पंहिंजो ज़ोर लाइ थकिजे तेसिताईं पुलिस खां पासीरो रहणो पवंदो। जेकॾहिं गिरफ़्तार थी वियासीं न तो सॼो साल ज़मानत कान थींदी। इहो मौत वॾो ॾिंगो निकितो। सावण ॾिघो न आहे जनत, पर खून जहिड़ी ॻाल्हि आहे। हा इहा ठीक ॻाल्हि सही आहे। जनत हाणे पोयां जी कार त गई मुड़ुस माण्हू जी घर में रहिजां ऐं तुंहिंजूं अखियूं खुलियल हुजनि। इन्हनि छोकिरियुनि ते बि नज़र रखजांइ। भली हिननि मथां मुंहिंजी नज़र आहे, पर हिननि खे बि सम्झायो वञ त मुंहिंजी मञनि। जेकॾहिं तुंहिंजी नथियूं मञनि त डंडो खणी हिननि ॿिन्ही जूं टंगूं भञी खट ते विहारे छॾिजानि। मुंहिंजी तोखे पूरी पूरी इजाज़त आहे। ॿुधो थियो न छोरियूं, वली छा थो चए? ॿुधनि थियूं ॿुधनि, तोसां कोन कुछंदियूं। जेकॾहिं तोखां ॾाढियूं थी वियूं न त पोइ मां वेठो आहियां न। अदी अदी हाणे थोरो ख़्याल सां रहिजो। तव्हांजे शरारतुनि जे करे हिन हद ताईं अचे पहुता आहियूं। तंहिं करे हाणे सुठो अथई त पाण बि इज़त सां रह ऐं असांखे बि इज़त सां जीअण ॾे। पर अदा सां बस हाणे बस, वधीक सफ़ाई पेश करण जी का बि ज़रूरत कोन्हे। जेको चयो त मैं उन ते अमल कर। जनत चङो हाणे मां हलां थो। अल्लाह साईं। सावण खान यार आया दरवेश, बाक़ी ॻाल्हि कंदो मां सिधी। जेसि ताईं इन्हनि जे रनुनि खे थाणे में वठी न विहारींदे न तेसि ताईं हथ कोन ईंदई। दुआ कर खबड़ फ़क़ीर, दुआ कर, अलाह साईं सड़ाई कंदो। अबो दुआ त कंदुई, पर तूं बि वारो कर, तकड़ कर, 5 रुपया घटि कम खे पट। ढोलण जेकॾहिं मां हिननि जूं रनियूं न रुलायूं न त मुंहिंजो नालो सावण कोन्हे। ॾिसजांइ भाउ हिकिड़ी ॻाल्हि अथई। कहिड़ी? ही बि ग़रीब जा ॿार जाने काने तयार। हलो हलो, अंधियूं भूंडे में ख़ुशि।
घर में केर भी कोने आऊं तवा के घर में अचण कान नींदस माई असां वटि घर जी तलाशी जो वारंट आहे पर थी वई वारंट इने वारंट के आऊं कान थी मन्या माई असां के पंहिंजो कम करण दे असां जे कम में मुदाखलत न कर मूं चयो न आऊं तव्हां के घर में पैर रखण भी कान नींदीसां तू परे थी तोखे बि केले हली थाने में न बंद कराया अचो साहब आऊं चवां थी वठो सॼे घर जी तलाशी निकरो बाहर निकरो ओ पत्थर जा माण्हू इंसान जी वहशत जो मंज़र जे ॾेखारनि था रिश्तनि खे रुलाइनि था ही पत्थर जा माण्हू